शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दोस्तनि जो, SST जे कारकुननि जो, एवरेस्ट स्टूडेंट्स जो, QAT जे दोस्तनि जो, सिंधियाणी तहरीक जद्दीन जो, ॿियनि दोस्तनि जो, जिन बिना मूंखे ॿुधाइण जो ओचितो मूंखे ॿुधाए घुराए कि केक वग़ैरह वठी आया आहियो, बिस्किट्स। पाण सभु लोअर मिडिल क्लास जा माण्हू आहियूं, उहे चंदो करे फोड़ी करे पंहिंजे खीसे मां पॉकेट मनी मथां ई वठी आया आहियो बर्थडे मल्हाइण लाइ। ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। हाणे हिन बर्थडे जो फ़ाइदो वठी ऐं ॿ टे ॻाल्हियूं करणु चाहियां थो, थोरी हटी करे। ॿियूं ॻाल्हियूं त इलाही कंदा आहियूं। हर वक़्तु ज़िंदगी तमामु महदूद आहे, तमामु तेज़ी सां गुज़रे पई। मुड़ी हीअं जो ॾिसे थो माण्हू त जहिड़ो करे अखियुनि जे अॻियां फिल्म हली थी वञे त माण्हू मॉडल स्कूल में हो, नंढड़ो स्टूडेंट हो, मेहरान यूनिवर्सिटी में हो, शागिर्द हो, लॉ कॉलेज में हो, पढ़ियो पिए, ओचितो वॾो थी वियो। मुड़ी ॾिठईं त उहो ज़िंदगी गुज़री वई। मिट माइट हलिया विया, अमा कान्हे, बाबा कोन्हे, मामा कोन्हनि, पुफियूं कोन्हनि, नाना कोन्हनि, ॾाॾा कोन्हनि, दोस्त कोन्हनि, इलाही सारा हसन दर्स, इरफान मैदी, सरफराज़ विस्तड़ा, नौजवान, एजाज़ समा, अबरार काज़ी असांजो मॉडल स्कूल जो स्टूडेंट हूंदो, इलाही आज़म सहतो दोस्त, इलाही सारा यूनिवर्सिटी जा, समद चांडियो, इलाही सारा हलिया विया। त हाणे ही लाइफ पंहिंजे वस में कान्हे। इन में पंहिंजा गोल सेट करणु पंहिंजे वस में। ज़िंदगी में मरणु, जीअणु, ॼमणु पंहिंजे वस में कोन्हे। ओचितो हादसो रोकणु पंहिंजे वस में कोन्हे। टारगेट्स ऐं गोल्स सिलेक्ट करणु, छा हासिलु करिणो, उन लाइ जुस्तजू करणु पंहिंजे वस में आहे। उनखे बि अल्टीमेटली हासिलु करे सघनि जी पक पंहिंजे वस में कान्हे। तंहिंजे करे अॼु का सियासी कोन थो हिदायत जारी करणु चाहियां या लाइटर मूड में सॉफ्टवेयर साइड त सॉफ्ट साइड ते इहो चवणु चाहींदुसि त के न के ख़फ़े में लॻा रहो। सुबुह जो उथो था न त सुबुह जो निंड मां उथी सोचो त कहिड़ो ख़फ़ो कजे। हिकिड़ो त कमु आहे, कॉलेज वञिणो आहे, यूनिवर्सिटी वञिणो आहे, स्कूल वञिणो आहे, ॿियो छा कजे? को किताबु पढ़िजे, मोटरसाइकिल सिखी वठिजे, तरणु सिखिजे, वाह ते हली वहिंचिजे, को रूटीन खां हटी करे को कमु, का न का नई आइडिया। ऐं आइडिया ईअं कोन्हे जी सोचींदो त कयां न कयां त कंफ्यूज़ थी वेंदो। लेटिया पिया आहियो, ओचितो झड़प ॾेई उथो ऐं ब्रश करे निकिरी पवंदो, हेॾां वञा थो। जेको ख़्यालु अचे ऐं उन में डपु हुजे त हिन ख़्याल खे मथां इम्प्लीमेंट न करे सघां त उनखे फ़ौरन कैरी करे वठो। अॼुकल्ह आउं किताबु पियो पढ़ां लक्ष्मण कूमल जो, मुंहिंजे हयातीअ जा वही खाता। कमाल जो किताबु, कमाल। ऐं कमाल जे सचाईअ सां लिखियो आहे। हिकिड़ी जाइ ते लिखे थो त कुदरत मां मूंखे सभु शयूं ॾिनियूं, सिहत, घर, ख़ानदान, इज़त, पढ़ाई, दौलत। ऐं वरी लिखे थो ऐं मूं कुदरत मां जे सभिनी तोहफ़नि जे हूंदे वरी सभु बुरायूं कयूं। उन में सभु नशा, कम, ग़लतियूं, उहे सभु लिखियूं अथसि। पोइ मूं कीअं कामयाबी माणियूं, पोइ कीअं हलियो आहे, पोइ कीअं जिदोजहद कई अथसि, कीअं 12 सालनि में दरबदर थियो आहे, हिकिड़े जहाज़ में बुखूं काटींदो वञी पोरबंदर ते वञी लथो आहे। ऐं पोइ उतां हिकिड़े ॿार स्ट्रगल कई आहे कानपुर में, दिल्ली में। ऐं हेॾा कंडियारे जो माण्हू, उते कंडियारे में कीअं हुनजो नंढपण हो ऐं उतां कीअं हू होॾां पहुतो आहे। त ज़िंदगी मुड़ी ॾिसंदो तव्हां मूंखे, मज़ेदार ज़िंदगी आहे। उनखे रुॻो शिकायतूं, हीअ कोन थियो, हीअ कोन थियो, हीअ कोन थियो, हीअ कोन थियो। त अॼु आउं फ़ाइदो वठी सभिनी यूथ खे, नौजवाननि खे चवंदुसि पढ़ाई कयो, पढ़ाई 3-4 गॾु कयो। हिकिड़े के प्रोफेशनल कॉलेज में पढ़ो, मेडिकल, इंजीनियरिंग, वकालत, बिज़नेस, IT वग़ैरह जेको। उन सां गॾु साइमल्टेनियसली प्राइवेट BA कयो। इंजीनियरिंग ऐं मेडिकल पढ़ंदा रहो ऐं प्राइवेट BA करे उनजे बुनियाद ते CSS ॾियो। लॉ पढ़ंदा रहो, उनजे बुनियाद ते सिविल जज जो एग्ज़ाम ॾियो। स्कॉलरशिप लाइ अप्लाई कयो। शाम जो मोटरसाइकिल सिखो, IT सिखो। कराटे जो क्लास ॻोल्हियो, जेका आसमाबाद में किथे बॉक्सिंग सेखारीनि था, सिंध जे कंहिं ॿिए शहर में कराटे सिखो वञी, जूडो सिखो, तरणु सिखो। लाइसेंस वारी का घर में बाबा जी बंदूक पई हुजे त एहतियात सां उनखे बि हलाए ॾिसो, लाइसेंस वारी, ग़ैर क़ानूनी का बि शइ न। मोटरसाइकिल जो बि लाइसेंस वठो, कंप्यूटर सिखो, अंग्रेज़ी इंप्रूव कयो। अंग्रेज़ी खां सवाइ को झलो कोन अथव। हीअ गड़बड़ आहे। जेका सिटी बीकन मां ॿार निकिरंदा उहे पंहिंजे प्राइमरी वारनि ॿारनि खां कोह अॻियां हूंदा। तंहिंजे करे हुन सां मुक़ाबिलो करण लाइ तव्हां प्राइमरी में अंग्रेज़ी सिखो। अंग्रेज़ी खां सवाइ कुझु कोन थींदो। मैथमेटिक्स सिखो। ॿी ॻाल्हि हीअ
त आउं जीअं मोटियोसीं हींअर इंग्लैंड मां त आउं सोचियो त पिया ॿी नई कहिड़ी शइ कजे त हींअर इलाही सारा दोस्त गॾु कया आहिनि इंटरनेशनली उन्हनि सभिनी जो हिकिड़ो ओवरसीज़ फ्रेंड्स ग्रुप ठाहियो अथनि ओवरसीज़ फ्रेंड्स फॉर डेवलपमेंट ऑफ सिंध एंड पाकिस्तान उन ग्रुप में 250-300 सॼी दुनिया जा माण्हू गॾु थिया आहिनि उन्हनि नेटवर्क ठाहियो आहे उन्हनि जो फेसबुक जो पेज ठाहियो आहे उन्हनि जो व्हाट्सएप ग्रुप ठाहियो आहे उतां हाणे स्कॉलरशिप्स रिक्रूटमेंट ॿाहिरि ओवरसीज़ कीअं थी थिए पढ़ाई कीअं थी थिए उनजे लाइ उनखे फैसिलिटेट करण लाइ रिथाबंदी पिया कयूं तमामु मां को बि हींअर दोस्त वेठा आहिनि पंहिंजा न्यूज़ीलैंड में तव्हां मां कंहिंखे वञिणो आहे कंहिंखे ऑस्ट्रेलिया वञिणो आहे मुॾा हलिया अचो कंहिंखे इंग्लैंड वञिणो आहे कंहिंखे USA वञिणो आहे उते जे शर्तुनि जे बारे में तव्हांखे ॿुधाइबो तव्हीं उते जे लहंदव वञी पहिरियां 2 टे ॾींहं कैनेडा में त 2 टे दोस्त बंदोबस्तु कबा जेके तव्हांखे टोरंटो में या कालगरी में या वैंकूवर में रहंदा हंगरी वञणु चाहियो बुडापेस्ट वञणु चाहियो उते पंहिंजा नौजवान पाण हाणे ऑर्गेनाइज़ पिया कयूं स्विट्ज़रलैंड में पाण दोस्त ऑर्गेनाइज़ कया आहिनि ज़्यूरिच में जिनेवा में पाण जर्मनी में ऑर्गेनाइज़ कया आहिनि ऐं उहे जर्मनी में जेके दोस्त आहिनि से त इंतज़ारु पिया कनि त अचो साॻी तरह दुबई में मलेशिया में ऐं अमेरिका जे समूरनि स्टेट्स में पंहिंजा सिंधी नौजवान पर प्योरली पढ़ाईअ लाइ इल्म लाइ इमिग्रेशन लाइ जॉब्स लाइ साइंस लाइ तालीम लाइ उन में तव्हां सभिनी जी मदद कबी ऐं वरी पाण सभु गॾिजी ॿियनि जी मदद कंदासीं अॼु हिन सालगिरह जो फ़ाइदो वठंदे आउं तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त सालगिरह ख़ुशी बि आहे ठीकु आहे आउं फलाणे ॾींहुं ॼाओसि पर पाण ॼमण खां पोइ कयूं छा पिया जीअं कैनेडी चई वियो आस्क नॉट वॉट योर कंट्री हैज़ डन फॉर यू आस्क वॉट यू कैन डू फॉर योर कंट्री तव्हां इहो न पुछो तव्हांजे मुल्क तव्हां लाइ छा कयो पुछो इहो त तव्हां पंहिंजे मुल्क लाइ छा पिया कयो सो ज़िंदगी पंहिंजे वतन क़ौम माण्हुनि मुल्क पंहिंजे घर पंहिंजे पाड़े पंहिंजे ॻोठ राज भाग उन्हनि सभिनी खे को न को सहूलियत को न को फ़ाइदो ॾियण लाइ ऐं हिन सालगिरह जे मौक़े ते ख़ुशि बि आहियां त तव्हां सभु दोस्त गॾु आहियो पर मूंखे इहो बि अहसासु आहे त हिकिड़ो ॿियो साल गुज़री वियो ऐं अञा इलाही सारा कम करणा आहिनि ऐं टाइम तेज़ी सां गुज़रे इलाही सारा मूंखे 200-500 अञा वॾा ॿिया अहम किताब पढ़णा आहिनि मूंखे मुंहिंजी दिलि थी चए त आउं गिटार सिखां मुंहिंजो हिकिड़ो पुटु सिखे पियो मुंहिंजी धीअ ॾाढी सुठी फुटबॉल थी खेॾे कल्ह बि मूंखे खेॾियासीं पिए त मूंखां डॉज ॾेई बॉल मूंखां फुरियो हुई ऐं उहा 11-12 सालनि जी आहे मुंहिंजी दिलि चए थी आउं हुन खां बॉल फुरे सघां ऐं डॉज आउं हुनखे ॾेई सघां मुंहिंजी दिलि थी चए त आउं दरियाए सिंध जे किनारे ते को उतां हिंदको ॻाल्हाईंदड़नि जे इलाइक़े खां शुरू थियां ऐं उतां खां पंधु हलंदो कैंप कंदा तंबू हणंदा 15-20-50 दोस्त हुजूं अची केटी मंदर ते घुमूं दिलि थी चए त यूरोप बाय रोड ट्रेवल कजे वञी रहिजे बर्फ़ाननि चोटियुनि ते अलप्स ते वञी रहिजे आल्प्स था चवनि सर अलप्स था चवनि चए था हैनीबॉल क्रॉस कयो उते वञी रहिजे वोल्गा नदीअ जे किनारे ते वञिजे थेम्स जे किनारे ते त विया आहियूं राइन जे डेन्यूब जे किनारे ते डेन्यूब जंहिंजो शफ़ीक़ुर रहमान ज़िक्र कयो आहे पंहिंजी किताब में दजला में किताब पढ़जनि रसीदी टिकेट पढ़ो तव्हीं अमृता प्रीतम जो उदास नस्लें अब्दुल्ला मलिक जो नावल पढ़ो शौकत सिद्दीकी जी खुदा की बस्ती पढ़ो किताब पढ़ो मेरी यादों के चुनार पढ़ो कृष्ण चंद्र हेमिंगवे पढ़ो फार फ्रॉम द मेडिंग क्राउड्स वो पढ़ो सोल्जेनित्सन डॉक्टर शिवागो ये सब जॾहिं माण्हू पढ़ंदो अनबियरेबल लाइटनेस ऑफ बीइंग मिलान कुंडेरा किताब किताब इल्म सिखणु मज़ो आहे जॾहिं तव्हांखे ख़बर हुजे तव्हांखे इलाही सारियूं शयूं अचनि थियूं मज़ो आहे जॾहिं तव्हांखे हर शइ जे बारे में थोरी घणी हल्की हल्की ख़बर हुजे ईअं हथ लाइ छुई ॾिसबो आहे न ॿोड़ खे शइ खे रस खे माण्हू भला गोरी खाई करे जंहिंसां पेट भरिजी वञे मज़ो थोरी ईंदो का अहिड़ी गोरी हुजे जंहिं खाइण सां पेट भरिजी वञे न पर जेको लस्त वठी गिराह चॿाड़े ॻूटीअ खे चकणी भींडीअ खे खाई उहो मज़ो थो अचे जेको भला अहिड़ी गोरी हुजे जंहिं मथां सुबुह जो खाई छॾियो ऐं तव्हांखे 8 कलाक निंड जो अहसासु थी वञे न निंड में जेको सुम्हणु पासा वराइणु सवड़ मथां छिकणु सियारे में उनजो मज़ो आहे न तीअं ज़िंदगीअ जो ईअं मज़ो वठो ज़िंदगीअ जे लिटरेचर जो मज़ो वठो शाइरी जो मज़ो वठो शेख हयाज़ खे पढ़ो शेख हयाज़ खे पढ़ो ऐं गहराई सां पढ़ो तमामु हेठि लही फैज़ खे शेख हयाज़ खे ग़ालिब खे अंदरि घिड़ी उनखे पढ़ो मज़ो ईंदो शेख हयाज़ खे पढ़ण सां ऐं बोर जॾहिं थींदो आहे त शेख हयाज़ खे पढ़ो शेख हयाज़ खे पढ़ो बुखारी खे पढ़ो ॿिया किताब पढ़ो अमर जलील खे पढ़ो अमर जलील जा रोमांटिक अफ़साना जेके हुआ उहे पढ़ो ऐं जेके ॿिया हुनजा रणीकोट जो अरोड़ जो मस्तु पढ़ोसि रणीकोट जा धाड़ेल जॾहिं मां न हूंदुसि ऐं नसीम खल
पहिरीं वारदात ऐं 42 अलाए 43 दर, उहे इहे शयूं पढ़ंदव ऐं वेहण मुंहुं न वड़ाओ पलीर साहब ऐं पसी ॻाढ़ा गुल, इहे किताब जॾहिं पढ़ंदव त तंहिं करे ॿिए जहान में खणंदव। त इन करे सालगिरह जो फ़ाइदो वठी सियासी ॻाल्हियुनि करण जे बजाए ऐं तव्हांखे गुज़ारिश थो कयां त किताब पढ़ो, पंहिंजे आसपास जे माण्हुनि जी मदद कयो, उन्हनि खे मोटिवेट कयो त उहे स्कॉलरशिप्स वठनि, उहे पढ़नि, कराची शिफ्ट थियनि, इस्लामाबाद अचनि, लाहौर अचनि, दुबई, मलेशिया, न्यूयॉर्क, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिडनी, मेलबर्न, न्यूज़ीलैंड वञनि ऐं सॼी दुनिया में सिंधी छांइजी वञनि, पाकिस्तान जा माण्हू छांइजी वञनि, सॼी दुनिया में वञनि ऐं उते उन्हनि लाइ मसाइला पैदा न कनि, उते वरी उन्हनि इलाइक़नि में वञी उन्हनि माण्हुनि सां गॾिजी उन्हनि मुल्कनि जी बि ख़िदमत कनि ऐं उतां वसीला ऐं उतां सलाहियतूं गॾु करे पंहिंजे वतन जी ख़िदमत कनि। महिरबानी।